बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिना व मौलाना अबिल क़ासिम मुहम्मद व आलिहि तय्यबीनल ताहिरीनल मअसूमीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल तबारक व तआला फ़ी मुहकमि किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह व ज़रू मा बक़िय मिनर रिबा इन कुंतुम मुमिनीन फ़इन लम तफ़अलू फ़अज़नू बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिही। नाज़रीन मोहतरम, अस्सलामु अलैकुम या अली मदद। जीअं त असांजो मौज़ू ऐं असांजी गुफ़्तगू हली रही हुई त व्याज जा कहिड़ा नुक़सान आहिनि ख़ुदावंद आलम जी बारगाह में ऐं आइमाए ताहिरीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे नज़दीक व्याज जा कहिड़ा नुक़सान आहिनि ऐं आइमाए ताहिरीन अलैहिस्सलातु वस्सलाम व्याज जे बारे में छा हुकुम ॾिनो आहे। त जीअं त असां व्याज जी तारीफ़ कईसीं त व्याज जो इतलाक़ हूंदो आहे जिन्स ते, यानी जंहिंजी जिन्स हिकु हुजे ऐं उनखे इंसान डबल करे वठे, उन खां वधीक करे वठे, त उहा व्याज में शुमार आहे। मिसाल ॾींदो वाज़े करे हलां त मिसाल जी तौरु अगरि आऊं कंहिंखे 1000 रुपयो ॾियां थो ऐं उन जे एवज़ में उनखे इहो चवां थो त बाबा हिन जे एवज़ मूंखे 2000 करे ॾिजां, त इहो जेको ॿियो 1000 मां हिन खां वठां थो उहो व्याज में शुमार थो थिए। छो जो इन्हनि जी जिन्स हिकु आहे। व्याज हिकु अहिड़ी नुक़सानदेह शइ आहे जंहिंजे बारे में जंहिंखां नंढड़े ॿार खां माण्हू पुछा कंदो तॾहिं बि उहो इन ई शइ जी गवाही ॾींदो त व्याज हिकु हराम शइ, हिकु लानत शइ आहे जंहिंखे असांजे ख़ुदा ऐं उन जे रसूल ऐं आइमाए ताहिरीन अलैहिस्सलातु वस्सलाम खे असांखे सख़्तु ताक़ीद कई आहे त व्याज न खाओ, व्याज न वठो। अगरि चाहे उहो शख़्स कलमा गो हुजे या कलमा गो न हुजे, कलमो मोहम्मद ते पढ़ंदो हुजे या मोहम्मद ते कलमो न पढ़ंदो हुजे, लेकिन इन ॻाल्हि जी ज़रूरु अक़लन तस्दीक करे थो त व्याज हिकु लानत शइ आहे ऐं व्याज जा नुक़सानात जाम आहिनि, यानी व्याज जा नुक़सान ई आहिनि। पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां किताब अहले सुन्नत अल माजा में हदीस आहे। पाक रसूल जिन फरमाइनि था इहो व्याज हिकु कबीरा गुनाह आहे, वॾो कबीरा गुनाह आहे। अगरि इन कबीरा गुनाह जा इंसान 70 हिसा करे, यानी को बि माण्हू इन व्याज जे गुनाह कबीरा जा 70 हिसा करे, उन्हनि 70 हिसनि मंझां उन जो जेको हिकु नंढो हिसो आहे उहो उन वॾे गुनाह जे बराबरि आहे जेको शख़्स पंहिंजी वालिदा सां ज़ना करे। अस्तग़फिरुल्लाह। ख़ुदावंद आलम तव्हांखे ऐं असांखे हिन कबीरा गुनाह खां महफ़ूज़ फरमाए। यानी जेको नंढे मां नंढो उन वॾे गुनाह जे बराबरि आहे जेको शख़्स पंहिंजे वालिदा सां ज़ना करे। इंसान पंहिंजी कुझु टाइम जी दुनियावी ज़िंदगी खे सींगारण जे लाइ पंहिंजी आख़िरत तबाह ऐं बर्बाद करे थो छॾे। इमाम सज्जाद अलैहिस्सलातु वस्सलाम खां रवायत मिले थी त मौला जिन फरमाइनि था त हर वक़्तु हर लम्हे ख़ुदा खां इहा दुआ घुरो त पाक परवरदिगार जेको असांखे इहो कफ़न मिले थो, इहो कफ़न असांजो ईअं न त गुनाहनि ऐं अज़ाब जी वजह सां इहो असांजो विछुनि ऐं बलाउनि जो घर थी वञे ऐं इहो साॻियो ई असांजो कफ़न गुनाह अज़ीम जी वजह सां इहो बाह जो गरम लिबास न थी वञे। जीअं त मूं तव्हांजे साम्हूं सूरह बक़रा जी आयत नंबर 278 ऐं 79 पढ़ी, जंहिंमें ख़ुदावंद इरशाद फरमाए रहियो आहे ए ईमान वारो ख़ुदा खां ॾिजो ऐं जेको बि तव्हांजो माण्हुनि ॾे व्याज रहियल आहे उहो उन्हनि खे छॾे ॾियो। अगरि तव्हां ईअं नथा कयो त ॼण तव्हां ख़ुदावंद आलम ऐं उन जे रसूल सां ऐलाने जंग कयो था। पोइ मां चवंदुसि त उहे शख़्स जेका पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां यानी मुशरिकनि जे पाक रसूल सां जंग कई ऐं उहे इंसान जेके पाक मोहम्मद ते कलमो पढ़नि था ऐं व्याज वठनि
था ॼण उहे बि ख़ुदा ऐं उन जे रसूल सां जंग कनि था, पोइ उन मुशरिकनि में ऐं उन इंसान कलमा गो में कहिड़ो फ़र्क़ु थींदो। नाज़रीन मोहतरम, इंशाअल्लाह वरी वधीक ॿी क़िस्त टीं क़िस्त में इंशाअल्लाह वधीक तफ़सीलात सां तव्हांखे गुनाहनि कबीरा यानी व्याज जे बारे में वधीक तफ़सीलात ॿुधाईंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।